मुफ्ती साहब बग़ैर आज़ान जे नमाज पढ़ी वञे त नमाज थींदी? आज़ान चइबो छा खे आहे? आज़ान चइबो आहे नमाज जी जमात जी दावत ॾियणु, दावत इला सलाह। आज़ान जो मक़सदु छा आहे? माण्हुनि खे जमात जे लाइ सॾणो त अचो जमात सां गॾिजी नमाज पढ़ूं। पर नमाज जो थियणो या न थियणो इहो आज़ान ते मौक़ूफ़ न आहे। जीअं नमाज जो थियणु या न थियणो वुज़ू ते मौक़ूफ़ आहे, वुज़ू खां बग़ैर नमाज न थींदी आहे। ईअं अज़ान जे लाइ न आहे त अज़ान खां बग़ैर नमाज न थिए, ईअं न आहे। अज़ान जेकॾहिं ग़लती में या भुल में कंहिं न ॾिनी या रहिजी वई, जमात कराए छॾी त जमात थी वेंदी, पर अज़ान छॾण जो गुनाह थींदो। अज़ान ॾियण जो जेको सवाबु आहे उन सवाब खां उहो महरूम रहंदो, लेकिन इन सां नमाज में को फ़र्क़ु न पवंदो। छो त इहा अज़ान नमाज जे लाइ लाज़िम मलज़ूम न आहे त बग़ैर अज़ान जे नमाज ई न थींदी, ईअं न आहे। हाँ, कंहिं इलाइक़े में जेकॾहिं अज़ान ते सख़्त पाबंदी आहे, अज़ान ॾियणी नथा ॾियनि, न लाउड स्पीकर ते न बग़ैर लाउड स्पीकर ते, त अहिड़े इलाइक़े में पाबंदी लॻाइण वारनि जे ख़िलाफ़ जिहाद करणो फ़र्ज़ आहे। छो त आज़ान शाइर इस्लाम आहे, ऐं कंहिं बि शाइर इस्लाम ते जॾहिं का सख़्त पाबंदी लॻे त इहो करे नथा सघो, पोइ उन इलाइक़े वारनि जे मथां फ़र्ज़ आहे त हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ जिहाद कयो। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़ नसीब करे।